आई। मेरा बेटा क्या सिंधी समझेगा क्या? अच्छा भला छो न समझंदो? जरूरत ही क्या है? पुटड़ी मां भी तो सिंधी समझा थी न, पोइ तू मुसा उर्दू में छो ॻाल्हाए रही आई? मैंने आपको बताया ना, सिंधी से हमें कोई फायदा नहीं है, उसकी जरूरत ही क्या है? पुटड़ी पंहिंजी ॿोली पंहिंजी मातृभाषा ॻाल्हाइण लाइ फ़ाइदो घुर्जे, कारण खपे। देखो माँ जी, मां सां प्यार भाग करण में भला कोई फ़ाइदो या नुक़सान ॾिसंदो आहे छा? असे में शर्म हया असुल कोन्हे। असी पंहिंजी मां खे वेसारे वेठा आहियूं, धारी ज़बान में ॻाल्हाए पंहिंजी मां खे वेसारे वेठा आहियूं, ऐं असी में ज़रा भी अफ़सोस कोन्हे। देखो माँ जी, मेरे पास फालतू टाइम नहीं है और आप होती कौन मुझे उपदेश देने वाली? मां सिंधी ॿोली आहियां, तव्हां ॿिन्ही जी माता। सॉरी, मेरा मतलब है, मैं जो मतलब है जने सिंधी व्यवहार में कोने तो वो ॻाल्हाए जे छो? पुटड़ी व्यवहार में ॿियनि सां भले उन्हनि जी ॿोली में ॻाल्हायो, पर पंहिंजे बचड़नि, पंहिंजे परिवार वारनि, पंहिंजे सिंधी रिश्तेदारनि सां त सिंधी में ॻाल्हायो। पुट तूं सिंधी न ॻाल्हाईंदीअ त तुंहिंजो बचड़ो कीअं सिखंदो? ॻाल्हाइण लाइ पहिरियों क़दम आहे ॿुधणु। ॿारनि जे कननि ते सिंधी लफ़्ज़ पवंदा ई कोन त उहे कीअं सिखंदा? पीउ त पैसा कमाइण ऐं दुनिया जा झंझट पालण में पियो आहे, इहो रोल त माउ खे निभाइणो आहे न पुट। जी जी, हल पुट, हल क्या? चलो बेटा।